कभी अहम ख़बर अवां खे ॾींदा हलूं। जामशोर मां सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां फीस में वाध ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। जामशोर मां सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां फीस में वाध ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो आहे। एमफिल ऐं मास्टर्स डिग्री जे फीस में वाध ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि 0 पॉइंट खां वीसी हाउस ताईं रैली कढी आहे। वीसी जूं शागिर्दनि सां ॻाल्हियूं नाकाम थी वियूं आहिनि। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। जामशोर मां शागिर्द शमन पॉलिसियुनि ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां मरहलेवार एहतजाज जारी रखण जो ऐलान कयो आहे। तफ़सील वठंदासीं जामशोर मां अली मुराद चांडियो खां। अली मुराद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया पारां एमफिल ऐं मास्टर्स जी फीसुनि में घाटे तोड़ वाद ख़िलाफ़ शागिर्द सरापा एहतजाज बणियल आहिनि। मुख़्तलिफ़ शोबनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि रतन कुमार, संजा चन्ना ऐं अब्दुल हफ़ीज़ उमरानी जी अॻवानी में 0 पॉइंट खां रैली कढी वीसी हाउस वारो धरणो हंयो। धरणे में शामिल शागिर्दियाणियूं ऐं शागिर्द वीसी सिद्दीक़ कलोड़ जी शागिर्द दुश्मन पॉलिसियुनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदे फीसूं वधाइण वारो फ़ैसिलो वापसि वठण जो मुतालबो करे रहियो आहे। मां इहो ॿुधाईंदो हलां त इन मौक़े ते सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर सिद्दीक़ कलोड़ो धरणे में पहुची फीसुनि वारे मामले बाबति जल्द इजलास सॾाइण जी ख़ातिरी कराई, जॾहिं त 1 कलाक ताईं वीसी ऐं शागिर्दनि विच में ॻाल्हियूं हलियूं पर नाकाम रहियूं ऐं शागिर्दनि पारां सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। मां इहो बि ॿुधाईंदो आहियां त एहतिजाज वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।